अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां तव्हांजो पंहिंजो डायरेक्टर, राइटर ऐं एक्टर हामिद लशारी। अॼोकी मुंहिंजे वीडियो ठाहिण जो मक़सदु हिकु हुन इंसान जे किरदार जे मुतलिक़ आहे जंहिंजो नालो खणण खां अॻु में मां चवां त हलो हलो कोरीअ नाज़ुक जनी जो नींहुं, हलो हलो कोरीअ नाज़ुक जनी जो नींहुं, ॻंढियुनि सारो ॾींहुं छिनण मूर न सिखी आहे। बिल्कुलु आर्ट जी दुनिया जो बहितरीनु नालो जीअं सदाईं फ़नकारनि खे प्रोमोट कयो, उन्हनि खे अॻिते आंदो ऐं न्यू टैलेंट खे ज़ाहिरु कयो। असांजी सिंध जो बि नामवर अदाकार भाउ लाला feroz कुंबर, जेको घण रुखी शख़्सियत आहे, डायरेक्टर बि आहे पाण, राइटर बि आहे पाण, ऐं पाण हिकिड़ो सुठो एक्टर बि आहे। उन सां गॾोगॾु इंसानियत जो दर्द रखंदड़ हिकिड़ो बहितरीनु इंसानु आहे। संदसि जी कोशिशि आहे, संदसि जे नाले सां यूट्यूब नओं चैनल खुलियो आहे लाला feroz कुंबर। उन यूट्यूब चैनल जी अॼु पहिरीं जेको आहे सो खेप में अॼु पहिरीं वीडियो क्लिप जेका आहे ठहे पई। संदसि खे यूट्यूब चैनल खोलण ते मुबारकबाद पेश कयां थो ऐं इहा ई उमेदु रखां थो त संदसि जी महिनतूं अॻु जीअं हाणे बि जेको आहे असांजे सिंध वासियुनि खे ॾिसण लाइ भरपूर मोट ॾींदियूं ऐं उन्हनि खे ॾिसण जे लाइ बहितरीनु सबक़ु ॾींदियूं। त दोस्तो, मुंहिंजी तव्हांखे गुज़ारिश आहे त भाउ लाला feroz कुंबर जे चैनल खे सब्सक्राइब कयो, बेल जो बटन दॿायो जीअं तव्हांखे उते जेको बि नोटिफिकेशन अचे तव्हां उहा ॾिसंदा रहो। हुन चैनल खे शेयर कयो, लाइक कयो, कमेंट कयो, जीअं हू असांजो दोस्त इस्लाही तौर ते नौजवाननि खे अॻिते आणे ऐं तव्हांखे सुठियूं वीडियो जेके आहिनि उहे तव्हांखे ॾेखारे सघे। त बराए महिरबानी करे लाला feroz कुंबर यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं शेयर करे, लाइक करे, कमेंट कंदा। महिरबानी। हली उसमें भर लो।